नाज़रीन, कराची में एम ए जिनाह रोड ते सिलेंडर धमाके सबब छित किरण के नतीजे में एक जणो फोत और 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। छित किरण के नतीजे में एक जणो ज़ुल्फ़कार फोत थी वियो। रफ़ीक, नज़ीर, ईसा, आफ़ताब, अदनान ऐं आज़ाद ज़ख़्मी थी पिया। फोती जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में एम ए जिनाह रोड ते सिलेंडर धमाके सबब छित किरण के नतीजे में एक जणो फोत और 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। छित किरण के नतीजे में एक जणो ज़ुल्फ़कार फोत थी वियो। रफ़ीक, नज़ीर, ईसा, आफ़ताब, अदनान ऐं आज़ाद ज़ख़्मी थी पिया। फोती जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में एम ए जिनाह रोड ते सिलेंडर धमाके सबब छित किरण के नतीजे में एक जणो फोत और 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। छित किरण के नतीजे में एक जणो ज़ुल्फ़कार फोत थी वियो। रफ़ीक, नज़ीर, ईसा, आफ़ताब, अदनान ऐं आज़ाद ज़ख़्मी थी पिया। फोती जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। कराची में एम ए जिनाह रोड ते सिलेंडर धमाके सबब छित किरण के नतीजे में एक जणो फोत और 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। छित किरण के नतीजे में एक जणो ज़ुल्फ़कार फोत थी वियो। रफ़ीक, नज़ीर, ईसा, आफ़ताब, अदनान ऐं आज़ाद ज़ख़्मी थी पिया। फोती जो मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में एम ए जिनाह रोड ते सिलेंडर धमाके सबब छित किरण के नतीजे में एक जणो फोत और 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।